जी सुस्ती न मेहनत ॻाल्हियूं न अमल जे उनवान हेठि अॼु 3 डिसंबर जे दिहाड़े ते सकाफ़ती ईद मल्हाई पई वञे। सॼी सिंध जेका आहे सकाफ़ती रंगनि सां झरकी रही आहे। हर घिटी हर चौक हर चौराहो सकाफ़ती रंगनि सां चिटल नज़र अचे थो। अॼु जेकबाबाद में प्रेस क्लब जे अॻियां हिकिड़ी मुख्य तकरीब रखी वई आहे जिते क़ौमी सकाफ़ती गीतनि ते सिंध जा आशिक झूमी रहिया आहिनि। जीअं तव्हांखे साम्हूं नज़र ईंदो हूंदो त ही सिंध जा मतवाला ही सिंध जा आशिक झूमंदे नज़र अचनि था। कंहिंजे हथ किथे झुमरियूं आहिनि त किथे मतवालनि खे सिंधी क़ौमी गीत चपनि ते पाण झुंगारे रहिया आहिनि। उहे सिंध जा आशिक अॼु पंहिंजी मौज मस्ती में नज़र अची रहिया आहिनि। ही प्रेस क्लब जे अॻियां मुख्य तकरीब में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुतल जेका न सिर्फ़ु शहर पर ॻोठनि वस्तियुनि वाहणनि खां बि सिंध जा आशिक पहुता आहिनि जेके सिंधी क़ौमी गीतनि ते झूमी रहिया आहिनि। उनजो चवणु आहे त सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जेकॾहिं इन ते सॼी सिंध वासी अमल करनि त ही सिंध जो चहिरो तब्दील थी वेंदो। ही सिंध जो चहिरो हसीन थी वेंदो ऐं जेके सिंध जी ॻोठ गलियूं आहिनि उहे मुरकी पवंदियूं झरकी पवंदियूं। हर हिकु सिंधी ख़ुशहाल बणिजी वेंदो। हर हिकु सिंधी कंहिंजो मोहताज न रहंदो। सिंध जा आशिक झूमी रहिया आहिनि।